वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब, Facebook पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करण न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसुम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां पंहिंजी किचन में ठाहे रहिया आहियूं मच्छीअ में बिरयानी। उन जे लाइ जेके शयूं मूंखे मेन आहिनि उहे तव्हांखे मां ॾेखारियां थी। बाक़ी शयूं मां तव्हांखे बचाईंदे सभु सम्झाईंदी वेंदमि, ॾेखारींदी। बसर आहिनि तक़रीबन अधु किलो मुंहिंजा टमाटा आहिनि, 2 वॾा खाइण वारा थूम अदरक जा चमचा आहिनि ऐं तक़रीबन 3 पाव मुंहिंजी इहा मच्छी आहे, पर वॾी पकी मच्छी आहे। सावा धाणा, सावा मिर्च ऐं मुंहिंजो 1.5 किलो चांवर आहिनि जेके मूं धोई पिसाए रखिया आहिनि। अचो त बाक़ी तयारी कयूं। हेॾा मुंहिंजी कढ़ाई बि गरम थी चुकी आहे। हिन में मूं तक़रीबन 1 पाव जेतिरो पंहिंजी बिरयानीअ 1.5 किले जेतिरो तेल विधो आहे ऐं हेॾा मूं बिल्कुलु थोरो तेल आहे। हीअ ॾिसो 2-3 चमचा आहिनि जेके मूं रखिया आहिनि मच्छी फ्राई करण लाइ। हेॾा मच्छी फ्राई कंदसि मां, हेॾा उनजो मसालो ठाहींदसि मां बिरयानीअ जो। त नाज़रीन, मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे मच्छीअ जो बि। हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजी मच्छी। त नाज़रीन, मूं हिन में पंहिंजा मच्छीअ जा पीस रखिया आहिनि फ्राई करण लाइ। फुल फ्राई न आहे करणी, लेकिन अध खां ज़्यादा करणी आहे त जीअं असांजी बिरयानीअ में मच्छी थोरी टुटे न, इन करे एतिरी फ्राई करणी आहे। हीअ बि मुंहिंजो तेल गरम थी चुको आहे। हिन में मां विझां थी पंहिंजा बसर दाग करण लाइ। तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु अधु किलो बसर आहिनि। मां तव्हांखे वज़न इन करे ॿुधाईंदी आहियां, नाप कॾहिं जेको आहे सो पूरी रहंदी आहे, कॾहिं न रहंदी आहे, घटि वधि थी वेंदी आहे, पर जेको वज़न आहे उहो घटि वधि न थींदो आहे। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजा बसर बिल्कुलु पची चुका आहिनि, तयारु आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि थूम अदरक। हिनखे थोरो भुञणु ज़रूरी आहे त जीअं उनजो कचोपन ख़तमु थी वञे, न त खाइण में ईअं लॻंदी ॼण भाॼीअ में कची थूम आहे। हाणे हिन में मां विझंदसि पंहिंजा टमाटा जेके मूं कटे रखिया हुआ। हेॾा मुंहिंजी मच्छी बि फ्राई थी रही आहे। हिन में विझंदसि मां, अच्छा मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मूं हिन मच्छीअ जी बिरयानीअ लाइ को बि ॿाहिरां मसालो न आहे, सभु पंहिंजे घर जा ई आहिनि। तक़रीबन 2.5 चमचा मूं विधा आहिनि पीठल मिर्च। 1 चमचो भरे मूं हेड विधो आहे हिन में, ऐं 1 चमचो भरे हीअं बिल्कुलु गरम मसाले जो। मच्छीअ जे बिरयानीअ में मेथी जेको आहे सो लाज़िम आहे, न त उहो मज़ो ई न ईंदो बिरयानीअ जो। ऐं हीअ आहे 1 चमचो कुटियल मिर्चनि जो। लूणु मच्छीअ में आहे, इन करे मां हिन में 1 चमचो थी विझां। ऐं हीअ आहे अछो जीरो ऐं धाणा। इहे मूं ॿई जेको आहे सो फ्राई करे भुञी तईअ में ऐं कुटिया आहिनि। हीअ तक़रीबन 2 चमचा मां खाइण वारा विधा आहिनि हिन में। ऐं हीअ आहे कारो लूणु, तक़रीबन 1 चमचो आहे नंढो। ओॾा मुंहिंजी मच्छी बि फ्राई थी रही आहे। जेसिताईं हुनजो मसालो ठहंदो त मुंहिंजी मच्छी बि तयारु हूंदी। हिनखे चङी तरह मां मिक्स करे हिनखे लॻाईंदसि 5 मिंट ढक, त जीअं मुंहिंजा हीअ टमाटा ॻरी वञनि ऐं मुंहिंजी ग्रेवी तयारु थी वञे मसाले जी। त नाज़रीन, हीअ मुंहिंजो मसालो बिल्कुलु हाणे ॾिसो तयारु आहे। हिन में कुझु बि बाक़ी साबित न रहियो आहे।
हाणे हिन में मां विझंदसि पंहिंजी मच्छी जेका मूं फ्राई करे रखी आहे उहा तव्हांखे ॾसां थी मां। ये ॾिसो मूं हेतिरी फ्राई कई आहे, हिन खां ज़्यादा न, एतिरी जेतिरी ॻरी न वञे बिल्कुलु। या मां विझंदसि हिन में गरम आहे ॾाढी। हिन में अञा मूं धाणा मिर्च इहो जेको तेल जंहिंमें मूं मच्छी फ्राई पे कई उहो बि मां हिन जे मथां ई विझी छॾींदसि, ज़ाया न थिए जीअं। ऐं हाणे हिनखे 5 मिंट सिर्फ़ु, छो त हिन में पाणी वग़ैरह न आहे, मच्छी जेको आहे मसाले में जेको थी वञे, सिर्फ़ु 5 मिंट ढक लॻाईंदसि मां हल्की बाहि ते। हेॾा मूं पंहिंजो पाणी रखियो आहे गरम चांवरनि जो उॿारण लाइ। हीअ ॾिसो मुंहिंजा 1.5 किलो चांवर आहिनि, उन में हेतिरो पाणी विधो आहे। हिन में मूं विधा आहिनि तक़रीबन 4 सावा मिर्च आहिनि, 2 ही तेज़ पत्ता आहिनि, ऐं जेको आहे सो हिकिड़ो वॾो फोटो आहे, 3 लौंग आहिनि, ऐं कुझु पत्ता फुदीने जा आहिनि, ऐं 4 चमचा लूण जा भरे विधा आहिनि। हीअ पाणी उॿरे त पोइ मां हिन में चांवर विझंदसि। पाणी जेसि ताईं उॿरे न, कॾहिं बि चांवर ईअं न विझिजो, चांवर उहे सुठा न वधंदा। मुंहिंजा चांवर बासमती आहिनि, करणियल सुठा चांवर बिरयानी वारा जेके बि तव्हां वटि मौजूदु आहिनि तव्हां ठाहे सघो था, उनखे इस्तेमालु करे सघो था। त नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजो पाणी बिल्कुलु उॿरी रहियो आहे। हाणे हिन में मां विझंदसि पंहिंजे चांवर। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ध्यान में हुजे, चांवर जेके उॿारणा हूंदा आहिनि उन्हनि में पाणी ज़्यादा हुजे। अगरि चांवरनि में पाणी घटि हूंदो ऐं उन्हनि में चांवरनि जी लीह थी त उहे चांवर सही जेको आहे सो न रहंदा। त नाज़रीन हू चांवर तव्हांजे साम्हूं ई रखिया उॿरण लाइ। ऐं हाणे ॾिसो मुंहिंजा चांवर बिल्कुलु तयारु आहिनि। ऐं हिननि में ॾिसो त हे चांवर जेके आहिनि न, हे ॾिसो हिननि में कणी जेको आहे अंदरि तव्हांखे महसूसु थींदी हूंदी, इहा दम जी कणी आहे। एतिरे ताईं लाज़िम लाहिणा आहिनि, न त असांजी बिरयानी टुटंदी या नरम थींदी। मां कयां थी हिन जो चुल्हो बंदि जेसि ताईं मां छाणियां अचां। त नाज़रीन मुंहिंजी भाॼी बि तयारु, मुंहिंजी मच्छी, चांवर बि उॿरी विया आहिनि। हाणे अचो त हिनखे दम ते लॻायूं चांवरनि खे। त हिन में मुंहिंजा चांवर सभु पहिरीं आहे जेके मूंखे अधु विझणा आहे, अधु वापसि मूं ॿाहिरि कढिया आहिनि। हाणे हिन अध में मां विझंदसि जेका मूं पंहिंजी भाॼी तयारु कई हुई उहा। मूंखे भाॼी बचाइणी कोन्हे, इहे सभु जो सभु हिन ते ई रखणी आहे मूंखे, छो त मथां मूंखे वरी वापसि मच्छी रखणी आहे। ॾिसो न को हिन में एतिरो ज़्यादा तेल आहे न, छा बिरयानीअ में घणो तेल जेको आहे सही न लॻंदो आहे, इन करे तेल हुजे बिरयानीअ में नॉर्मल। बाक़ी अधु चांवर मां हिन जे मथां विझंदसि। ऐं चांवर तव्हां ॾिसो केॾा सुठा चांवर आहिनि। बिरयानीअ ते ख़र्चु कजे थो त बाक़ी चांवरनि ते बि ज़रूरु करणु खपे। सॼो न त मसालो ऐं महिनत ॿई चांवरनि जे करे ज़ाया थी वेंदा आहिनि। हाणे हीअ आहे मच्छी जेका मूं दाग में तव्हांजे साम्हूं विधी, जेका मूं कढी रखी हुई भुञी, ऐं मसालो मूं हिन में विधो, ऐं मूं पंहिंजी मच्छी जेको आहे सो कढी ऐं प्लेट में रखी, जेका मां तव्हांजे साम्हूं पई थी रखां। ज़रूरु तव्हां ट्राए कजो, इनशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। बहितरीनु चीज़ आहे। ऐं असांजी पंहिंजी, असां त अॻु में असांजूं अमड़ वारियूं ठाहींदियूं मच्छीअ में पुलाव,
हाणे ज़मानो चेंज थी वियो आहे। हाणे आहे मच्छीअ में बिरयानी। अच्छा, हीअ तव्हांजे साम्हूं मूं जेको रखियो सुका धाणा ऐं अछो जीरो, उहो मां हिन जे मथां हाणे विझी छॾींदसि एंड में। बिल्कुलु थोरो आहे, हिकिड़ो चमिचो आहे चांहि जो। ऐं हिन जे मथां ई सावा धाणा, सावा मिर्च सन्हड़ा कटियल आहिनि ऐं सन्हड़ो फुदीनो कटियल आहे। मां कलर इस्तेमालु नथी कयां। तव्हांखे जेकॾहिं पसंदि आहे बिरयानीअ में कलर त ज़रूरु कयो। मां टमाटो बि इस्तेमालु नथी कयां, मूंखे कचो टमाटो मुंहिंजे घर में पसंदि नथो कयो वञे, इन करे मां लीमो थी विझां। तव्हांखे जेकॾहिं पसंदि आहे त ज़रूरु सन्हो कटे हिन ई तरीक़े सां हाणे मथां जेको आहे सो तव्हां रखी सघो था। हाणे हीअ आहे मुंहिंजो तयारु। हिनखे मां लॻाईंदसि ढक। हिन तरह सां तव्हां पंहिंजो कपिड़ो को बि रुमाल हुजे, मूं त हीअ करे छॾियो आहे पंहिंजे चांवरनि जो। हीअं करे हिनखे ढक लॻायो त जीअं हीअ जेको आहे सो न वञे हिन में, पाणी जेको चांवरनि जो थिए थो उहो न वञे हिन में। नाज़रीन, मूं पंहिंजा चांवर दम ते लॻाया आहिनि। तक़रीबन हिननि खे 10 मिंट मां दम ते लॻाईंदसि। दम खां पोइ मां तव्हांखे डिश आउट करे हीअ चांवर पंहिंजी बिरयानी ऐं ॾेखारिया। नाज़रीन, मुंहिंजा चांवर बिरयानी ॾिसो बिल्कुलु तयारु आहे। हाणे मां इहे तव्हांखे डिश आउट करे ॾसियां थी। नाज़रीन, मुंहिंजी बिरयानी, मच्छी बिरयानी या फिश बिरयानी तयारु आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। ज़रूरु ट्राई कजो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो। अगरि तव्हां मुंहिंजो पहिरियों दफ़ो वीडियो ॾिसी रहिया आहियो त मूंखे ज़रूरु सब्सक्राइब कयो, त जीअं मुंहिंजी हर जेका रेसिपी अचे थी त तव्हां वटि पहिरियां पहुचे। मूंखे लाइक कयो, अगरि का कमी आहे त कमेंट्स कयो। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।